सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ टेवीहों। माहौल में हिकदमि ख़ामोशी थी वई। सभु चुप थी विया। सभिनि जे चपनि ते ॼण त कंहिं तालो हणी छॾियो हुजे। सभु ॼणा आयशा ऐं अमन ॾे अजीब तरह सां निहारण लॻा। सभिनी खे ईअं थियो, छा असां ग़लति सवाल कयोसीं? छा इन्हनि जी लाइफ जो कुझु अहिड़ो हिसो आहे जेको असांखे ॿुधाइण नथा चाहिनि? पर हू ॿई ॻाल्हाइनि पिया त कंहिं बि विच में टोकणु सही न सम्झो। सनीअ चयो, अमन, जे अहिड़ो कुझु हुजे त असांखे कुझु बि न ॿुधणो आहे। असांखे तव्हांजी बसि प्यारी सी हीअ लाइफ ॾिसणी आहे। तव्हां पंहिंजी यादि खे गहराईअ सां सोचे पंहिंजो पाण खे दुखी कयो, इहो असांखे न खपे। अमन चयो, न, अहिड़ो कुझु बि कान्हे। सभिनि जी ज़िंदगीअ में उतार चढ़ाव, घटि मथे, कुझु बि अहिड़ा पल त ईंदा आहिनि न। जे इहे उतार चढ़ाव न अचनि हा त शायदि असां ॿिन्हिनि जो प्यारु हिकु बि न थिए हा। खिली करे चयो, अहिड़ो कुझु कोन्हे, पर असांजी लाइफ जुड़ियल आहे। ज़रूरी त न आहे मुंहिंजी सोच आयशा सां मिले। आयशा खे इहा गहरी यादि समेटे ई रखणी हुजे, शायदि ॿाहिरि न ॿुधाइणी हुजे, त मां उन जी ख़ुशीअ खे घटि नथो करणु चाहियां। उन खां हर निर्णय पुछी करे खणणु थो चाहियां। जे हू मुंहिंजी ख़ुशीअ लाइ सोचे थी त मूंखे बि उन जी ख़ुशीअ लाइ सोचणो आहे न। सनीअ ॿिन्ही ॾे प्यार सां निहारे चयो, हा। तंहिं ते आयशा चयो, न, अहिड़ो कुझु बि कान्हे। जे तव्हां अमन जा परिवार आहियो सभु, त मुंहिंजे लाइ बि इहो ई परिवार आहे। अमन मुंहिंजी ज़िंदगी आहे, मां अमन जी ज़िंदगी आहियां। अहिड़ो कोन्हे त मां पंहिंजे यादि नथी करणु चाहियां गुज़रे हुए कल जी। न, उहो बि हिकिड़ो हिसो ई आहे शायदि त असांजो। जे उहो हिसो न हुजे हा त असां ॿई न मिलूं हा, ऐं मूंखे प्यारो सो परिवार न मिले हा। बराबरि न? खिली करे चयो। पर आयशा जे अखियुनि में कंहिं हद ताईं दर्द पियो ॾिसणु अचे, पर कंहिं कुझु बि कान चयो। अमन सिधो आयशा ॾे निहारे चयो, आयशा मुंहिंजी ज़िंदगी में अचानक सां आई। हिकु दफ़ो कैफ़े में मूंखे मीटिंग हुई, और मीटिंग थोरी सी नंढी हुई, थोरो डिस्कस करिणो हुओ। त मां पंहिंजो लैपटॉप खणी कॉफ़ी ऑडर कई। हुते वेठो हुयसि, अचानक सां मुंहिंजे पीठ सां लॻी 2 कपल वेठा हुआ, आयशा ऐं रोकी। मां बिल्कुलु बि इन्हनि खे कान सुञाणींदो हुयमि। 2 ॼणा वेठा हुआ। रोकी पंहिंजी मोबाइल में गुमसुम, आयशा पंहिंजे लेखे। मां कंध खणी पुठियां निहारे सघां, इहा पोजीशन कान हुई। मां हिननि जी ऊंधी दिशा में हुयसि। न हू मूंखे ॾिसी सघनि, न मां हुननि खे ॾिसी सघां। मुंहिंजी कुर्सी रोकी जे बैक साइड में हुई, એટલે असां ॿिन्हिनि जूं पुठियूं हिकदमि बैक में हुयूं। मुंहिंजो चहिरो कोई बि नथो ॾिसी सघे, पर मां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी पियो सघां। ख़ैर, मूंखे ॿुधणियूं कान हुयूं, पर मीटिंग कैंसिल थी वई। इहो 10 मिंट खां पोइ फ़ोन मूंखे आयो, पर हिननि जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। आयशा पंहिंजे मंगेतर खे चीरे हुई कि तव्हां अचो था त मोबाइल में छो गुमसुम वेठा हूंदा आहियो, मूंसां ॻाल्हाईंदा छो कान आहियो? अॼु मां इन करे तव्हांखे हिते घुरायो आहे त आसानी सां तव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे सघो। पंहिंजो रिश्तो जुड़ियो आहे 2 फैमिलियुनि जो, त तव्हांजो हिकदमि अलॻि सां रवैयो आहे। मूंखे बिल्कुलु बि सम्झ में नथो अचे।
हिन ज़माने में त सभु खुली करे ॻाल्हाईंदा आहिनि, कंदा आहिनि, पर तव्हां मूंखे एतिरो इग्नोर था कयो पिया कि छा मूं में कमी आहे? काफ़ी सवाल हुन खां आयशा करे रही हुई, पर रोकी हुनखे कुझु बि सिधे मुंहुं जवाबु न पियो ॾे। बसि मोबाइल में गुम थींदे हा न अहिड़ो कुझु बि कान्हे, अहिड़ीअ तरह जो उन्हनि जो डिस्कस चालू हुयो। अचानक सां रोकीअ चयो, मां हाणे ज़्यादा देरि न वेही सघंदमि, मूंखे वञिणो आहे। मोबाइल ते 2 मिंट ॻाल्हायो कंहिंसां। आयशा खे सम्झ में अची वई त कंहिं छोकिरीअ सां थो ॻाल्हाए ऐं हुनखे झटि वञिणो आहे। आयशा पंहिंजा सवाल कुझु दिलि में रखिया, कुझु ज़ुबान ते आंदा, पर कंहिंजो बि जवाबु कान मिलियो। रोकीअ जो वञणु, आयशा थोड़ी देरि उते अकेली वेठी, गुमसुम। शायदि हुनजे अखियुनि में पाणी बि हुयो। मां पुछां, कंध फेरे कान ॾिठो। मुंहिंजी फ़ोन ते अचानक सां फ़ोन आयो, सर मैं मीटिंग में नहीं आ सकता, मेरा इमरजेंसी हो गया है तो मैं कल का रखूंगा। बस उन ॿिन्हिनि जी ॻाल्हि हले पई त अमन खे कुर्सीअ तां उथंदे उथंदे पंहिंजो लैपटॉप बंदि कयो ऐं फ़ोन ते ॻाल्हाइणु चालू रखी। उनखे बि तकड़ हुई त अचानक सां उथी ऐं हलणु लॻो, पर लैपटॉप जीअं ई खयों झुकियो, अचानक आयशा उतां खां पंहिंजे वीचारनि में गुम, अखियुनि में थोरो सो पाणी, अॻिते हली ऐं अमन सां टकराइजी। उनखे एतिरो बि होश कान हुयो कि मूंखां अॻु में जी टेबल ते केरु वेठल हूंदो, केरु अचानक सां उथंदो, या मां थोड़ियूं नज़रूं पंहिंजूं खोले हलां। पर पंहिंजे वीचारनि में शायदि दुख वॾो हुयो। सिर्फ़ 2 जुमला ही ॻाल्हाया, सॉरी मेरा ध्यान नहीं था। अमन बि कुझु कान चयो। उनखे ख़बर हुई त ही सिंधी आहिनि, पर हुन सभु ॻाल्हि ॿुधी वरिती हुई त सिंधीअ में जवाबु न ॾिनो, हिंदीअ में ई ॾिनो, ताकी उनखे दुख न थिए कि मां तव्हांजो थोरो घणो ॿुधी वरितो आहे, या उनखे शर्मिंदगी न महसूस थिए। आयशा खे थोरो चक्कर अचण लॻा, पंहिंजो बैलेंस विञाए पई। अमन चयो, आर यू ओके मैम? आयशा चयो, बस कुझु बि कान ॻाल्हायो, अॻिते सिधी सिधी हलंदी वई। अमन हिकु टक उनखे ॾिसंदो रहियो। उनजी ॻाल्हि सम्झी त न सघियो, पर एतिरो ज़रूरु सम्झी वियो कि हिन ॿिन्हिनि जे विच में कुझु त मिसअंडरस्टैंडिंग हले थी।